ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं अवां खे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस पहुची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। अॻूणो सदर पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस पहुची वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ख़ासि जहाज़ ज़रिए टंडे अलियार खां नओं देरो हाउस पहुतो। आसिफ अली ज़रदारी पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस में तरसण बाद गढ़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरींदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। हिकु भेरो ॿीहर अॻूणो सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस पहुची वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ख़ासि जहाज़ ज़रिए टंडे अलियार खां नओं देरो हाउस पहुतो आहे।